दोस्तों, हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम अल्लाह साईं खां सवाल पुछियो त ऐं रब्बुल आलमीन, बेशक तुंहिंजो फरमान सचो आहे त क़यामत थींदी, पर क़यामत जे ॾींहुं तूं मुर्दा माण्हुनि खे कीअं ज़िंदा कंदे, मूंखे ॾेखार। अल्लाह साईं हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे हुकुम कयो त 4 पखी ज़बह कर। हिकिड़ी बदक हुजे, ॿियो कांग, टियों मोर, चौथों कुकुड़ हुजे। उन्हनि सभिनी खे ज़बह करे ऐं उन्हनि जे गोश्त खे मिलाए कंहिं जबल जे मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते उछलाए अचे ऐं वापसि अची करे उन्हनि सभिनी खे पंहिंजे पंहिंजे नालनि सां सॾु कर। जॾहिं हू सॾु कंदो आहे त बदक अचि त बदक उथी ईंदी आहे, कांग अचि त कांग उथी ईंदो आहे। इहे सभई पखी नाले वठण सां उथी ईंदा आहिनि। हाणे जेको अल्लाह साईं हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे उहे 4 पखी वठी ज़िबह करण ऐं उन्हनि जे गोश्त खे पाण में मिलाए कंहिं बि जबल ते मुख़्तलिफ़ जॻहियुनि छॾे अचणु, इहो थियो इल्मुल यकीन। मतिलबु जेको हुन खे चयो वियो उहो हुन कयो। हाणे जेको हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जे सॾु करण ते पखी ज़िंदा थींदा विया, उहो थियो हक़ुल यकीन। मतिलबु हुन ॾिठो, मुशाहिदो कयो, प्रैक्टिकल कयो त कीअं उहे पखी ज़िंदा थींदा, कीअं उहे पखी ज़िंदा थींदा पे विया। पर सूफ़ियुनि चयो त उहे 4 पखी छो, ॿिया छो न? दोस्तो, उहो उन ई करे तव्हां बदक खे ॾिसो, उन खे तव्हां केतिरो बि दाणो ॾियो, पोइ बि उन जी चुंहिंब हमेशह हलंदी रहंदी आहे। उहा आहे हवस। ॿियो पखी कांग आहे। तव्हां ॾिसो त कांग जेको हराम खाईंदो आहे। टियों पखी मोर आहे, जेको ख़ूबसूरत हूंदो आहे, पर उन में अना मौजूद आहे। चौथों पखी कुकुड़ आहे, मतिलबु शहवत। हाणे हिकिड़ो इंसान जॾहिं इन्हनि सभिनी शयुनि ते कंट्रोल थो करे, उन्हनि सभिनी शयुनि खे मारे ख़तमु थो करे, त उहो थिए थो कामिल इंसान। उहो आहे ऐनुल यकीन। किताब निचोड़ियो नीह जिन खे, मुसन्निफ़ सैयद ग़ुलाम हैदर शाह कलंदरी।